घोटकी जिले के चूंडियल नुमाइंदनि ऐं सियासी समाजी पार्टियुनि जे अॻवाननि पारां ज़राअत खाते जी कारकर्दगी नाक़स करार ॾींदे जाली ऐं गैर मयारी ज़रई दवाऊं ॿिज ऐं भाण जे विकिरे में डीलरनि सां गॾु खाते जे अमलदारनि खे बि मुलविस करार ॾिनो वियो आहे। घोटकी जे सर्किट हाउस में ज़िले इंतज़ामिया पारां सारनि जी पोखी ते पाबंदी यकीनी बणाइण जे हवाले सां सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें PPM सरदार मोहम्मद बख्श महर, अॻूणे वॾे वज़ीर अली मोहम्मद महर जे पुट अहमद अली ख़ान महर ॿियनि वॾे तादाद में शिरकत कई। जीअं त इहो सिंध हुकूमत जो फ़ैसिलो आहे त इंडस्ट्री लेफ्ट बैंक ते पेडिकॉप न थिए, इन वजह सां उनजी इम्प्लीमेंटेशन लाइ उन्हनि सेक्शन 144 पे आयो आहे। लेकिन मुंहिंजे ख़्याल सां अवेयरनेस एग्रीकल्चर खाते जो प्रोग्राम हुजणो खपे त उन्हनि खे अवेयरनेस ॾियणु पवंदी। असांखे छा अवेयरनेस ईंदा उहे कहिड़ी शइ आहे जेकी एग्रीकल्चर जे खाते ट्रेनिंग इंस्टीट्यूट्स आहिनि त उहे बंदि आहिनि, ट्रेनिंग सेंटर्स आहिनि त उहे बंदि आहिनि, सारो निज़ाम भरण करे छॾियो अथऊं। लास्ट ईयर जी ॻाल्हि आहे, हर साल इहो थींदो आहे पंहिंजी करप्शन लाइ चंद ऑफिसर हर डिपार्टमेंट में भला माण्हू बि हूंदा आहिनि, वरी करप्ट माण्हू बि हूंदा आहिनि। जेके चंद करप्ट आहिनि उहे महिरबानी करे पंहिंजे करप्शन खे उन्हनि खे रोकणु पंहिंजो फर्ज़ आहे, डिपार्टमेंट जे माण्हुनि जो फर्ज़ आहे जेके उन्हनि जा सीनियर्स आहिनि त रोकनि। मां अपील कंदुमि गवर्नमेंट खे बि सभिनि खे बि हाणे बि तव्हां खयाल एक्शन माशाल्लाह, अगरि इन ते असां वधीक एक्शन खणूं त असांजो मसइलो ई सॉल्व थी वेंदो। हर माण्हू पार्टी करणु चाहे थो, रेट बि भलो आहे ऐं 2015 में बि कईसीं, 16 में बि कईसीं, 17 में बि कईसीं, 18 में बि कईसीं, सभई ख़ुशि हुया। हे अचानक 2019 ऑनवर्ड्स 2020 में छा थी वियो कि एतिरो जेको उहो क्रॉप थी वियो पॉइंट जेको। बहैसियत डिप्टी कमिश्नर घोटकी मैं ये ऐलान करता हूं कि हम आज से क्रैकडाउन का आगाज कर रहे हैं उन तमाम इलीगल पेस्टिसाइड डीलर्स पर कि जिनकी गैर जिम्मेदाराना रवैये की वजह से आज यहां पर ज़राअत को भारी को नुकसान पहुंच रहा है। कैमरामैन शाहिद चने संकर न्याज चनो, सिंध TV न्यूज़ घोटकी।